सखर में ख़बर शामिल कंदासीं त सखर में ज़रई बैंक जो रिटायर्ड ऑफिसर ग़ुलाम फारूक जखरो साफ़ नालो बयान ॾींदे चयो आहे त मुंहिंजा पुट नाले अहमद अली, साजिद अली, वाजिद अली, ज़ीशान अली, शावेज़ अली मिल्कियत ते मुंहिंजी जान जा दुश्मन थी विया आहिनि, जिन मां मूंखे जान जो ख़तरो आहे। आए रोज़ मूंखे मौत मार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मूंखे ख़दशो आहे त मूंखे क़त्ल करे छॾींदा, जॾहिं त मूंखे घरनि मां बि पुटनि कढी छॾियो आहे। मां दरबदरी वारी ज़िंदगी बसर करण ते मजबूर आहियां। मां वस वारनि आला अख़्तियारनि चीफ जस्टिस खे अपील कयां थो त मूंखे कुझु बि थियो त उन जा ज़िम्मेवार मुंहिंजा पुट हूंदा। लिहाज़ा ही बयान रिकॉर्ड ते रखियो वञे त जीअं वक़्त सिर कमु अची सघे। ग़ुलाम फारूक, वलद ग़ुलाम रसूल, ज़ात जखरो, ज़ीशान अली ऐं शावेज़ अली मिल्कियत जे मामले में मुंहिंजा दुश्मन थी विया आहिनि, जॾहिं त मां हिननि खे अॻ में मिल्कियत ॾींदो बि रहियो आहियां। जेका जाम छोरे में हुई उहा हिननि मूंखां वसूल कई। हर ख़बर बर वक्त ख़बर ॾिसंदा रहो न्यूज़ लाइन 1।